गंबट मां यह ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ॻोठ आचर जतोई में पुराणी तकरार तां फायरिंग में एक ॻोठाणो क़त्ल थी वियो आहे। जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां फायरिंग में ग़ुलाम उमर जतोई मारिजी वियो आहे। ॿिनि धुरनि विच में तकरार सबबि इहो वाक़ियो पेश आयो आहे। जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां फायरिंग में ग़ुलाम उमर जतोई मारिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। हफ़ीज़ मंगी लाइन ते आहे। जी हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि? जी, गंबड़ जे कच्चे जे इलाइक़े ॻोठ आचर जतोई में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां जहिड़ो थियो आहे। हिकु धुर फायरिंग करे 40 साला हुयो ग़ुलाम उमर सनाफ़ नवाब ख़ान जतोई जंहिंखे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त जेके वारस ऐं ॻोठाणा हुया उहे लाश खणी हिन वक़्तु गंबड़ गिम्स अस्पताल में पहुता आहिनि। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त असीं जेका आहे लांडियूं पुलिस हुनखे इतला ॾिनोसीं, पर इतला बावजूद पुलिस जेका आहे उहा वाक़े वारे हंधि न पहुती। जवाबदार जेके आहिनि उहे फायरिंग कंदा आसानी सां फरार थी विया। ऐं हिन वक़्तु असीं पाण पंहिंजी मदद पाण ऐं जेके ॻोठाणा हुया उन्हनि लाश खणी गिम्स अस्पताल पहुचायो आहे। जॾहिं वारस जेके आहिनि उहे लाश खणी गंबड़ गिम्स अस्पताल जे ट्रामा सेंटर में पहुता त हद पुलिस जेका आहे उहा अस्पताल में पहुची। उते उन्हनि खे लेटर जेको आहे ॾिनो आहे, जंहिं बैदि लाश जो जेको पोस्टमार्टम थियण बैदि उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त जेके वारस आहिनि उन्हनि चवणु आहे। वॾी महिरबानी हफ़ीज़ मंगी आगाह करण जे लाइ। गंबट मां इहा ख़बर अवां सां शेयर कईसीं। ॻोठ आचर जतोई में इहो वाक़ियो पेश आयो। पुराणी तकरार तां फायरिंग में हिकु ॻोठाणो क़त्ल थी वियो।